अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। कोविड-19 अल्लाह कंदो त जल्द ख़त्म थींदो। वेंदा लोड़ लही थींदियूं अखियुनि जहिड़ियूं। पर छा आहे त जेसिताईं हीउ दौरु गुज़रे पियो थो, हुन दौर जा पंहिंजा रिपरकशन्स आहिनि, पंहिंजा असर आहिनि, पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं ॿियनि सभिनी असरनि खां सवाइ जेको हिकिड़ो ख़ासि असरु आहे उहो नफ़्सियाती आहे। तव्हां गौर कयो हूंदो त उहे सभु जेके आइसोलेशन में आहिनि, जेके पंहिंजनि घरनि ताईं महदूद आहिनि, अलाए कीअं तारीख़ूं विसरी वञनि थियूं, ॾींहं विसरी वञनि था। महसूसु थिए थो त अॼु अलाए कहिड़ी तारीख़ आहे। बार बार पंहिंजे मोबाइल खे ॾिसणो पए थो ऐं चेक करिणो पए थो त तारीख़ कहिड़ी आहे, वक़्तु कहिड़ो आहे। हाणे इहो हिकिड़ो नफ़्सियाती इम्पैक्ट आहे जेको पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखे थो। पर इते इन सॼी प्रैक्टिस जो हिकिड़ो फ़ाइदो बि आहे त इंसान खे पंहिंजी ख़बर पए थी, पंहिंजी ॼाण पए थी। हिकिड़ो कोटेशन किथे मूं पढ़ियो हुयो त इफ़ यू कैन नॉट गो आउटसाइड गो इनसाइड। तव्हां जेकॾहिं ॿाहिरि नथा वञी सघो त पंहिंजे अंदरि में त वञी सघो था न। ऐं तव्हां ॾिठो अॼुकल्ह जीअं बर्दाश्त जो हिकिड़ो आलमी ॾींहुं मल्हायो पियो थो वञे, छाकाणि त बर्दाश्त जी क़ुवत बि असांखां मोकिलाए वई आहे ऐं उनखे बि हिकिड़े आलमी ॾींहुं मल्हाइण खां पोइ असांखे यादि करिणो पए थो। त बहरहाल इहा ॻाल्हि बि पंहिंजी जाइ ते अहम आहे त जेकॾहिं माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे त पंहिंजे अंदरि में झाती पाए, पाण खे त ॾिसी वठे त पाण कीअं आहे। कंहिं स्कूल जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त उते को टॉपर नौजवान हुयो ऐं ॾाढी उमेदूं हुयूं स्कूल खे त हीउ बोर्ड मां सर्टिफिकेट वठंदो या टॉप कंदो। त अलाए छा हुनजो मूड थियो, हुन प्रिंसिपल खे चयो त मूंखे हाणे हिते न आहे पढ़णो, छाकाणि त मूंखे स्कूल में मज़ो नथो अचे। त प्रिंसिपल परेशान थी वई त जेकॾहिं हीउ हलियो वेंदो त ॾाढी ॾुखियाई थींदी ऐं थी सघे थो हिकिड़ी पोज़ीशन असांजी अचे बोर्ड में जेका रहिजी वञे। त हुन चयो बाबा तुंहिंजो इशू छा आहे जो तूं स्कूल छॾी पियो? चई स्कूल में मज़ो कोन्हे को। लेडी टीचर्स जेके आहिनि सॼो ॾींहुं गॉसिप कनि थियूं, पाण में कचहरी कनि थियूं। मेल टीचर्स क्लास वठणु वञनि कोन्ह था, ॿार आहिनि से ॿाहिरि घुमंदा रहनि था, छोकिरा आहिनि से सॼो ॾींहुं रांदि कंदा वतनि था। त बसि मूंखे मज़ो नथो अचे, को बि माण्हू कमु न पियो करे। त प्रिंसिपल हुनखे चयो त ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि मञां थी, पर रूम जो हिकिड़ो रुॻो कमु करे अचु। हीअ पिर्च आहे, प्लेट आहे, हीअ गिलास पाणी जो भरियल, हिन पिर्च में गिलास पाणी जो भरे ऐं तूं सॼे स्कूल खे हिकिड़ो चकर ॾेई अचु, पर गिलास मां हिकिड़ो फुड़ो बि हिन प्लेट में किरणु न खपे। जेकॾहिं प्लेट साफ़ु हूंदी त तोखे सर्टिफिकेट मिली वेंदो, जेकॾहिं प्लेट साफ़ु न हूंदी त पोइ तोखे हिन स्कूल में पढ़णो पवंदो। नौजवान बख़ुशी राज़ी थी वियो ऐं हिकदमि वियो, 20 मिंट खनि लॻा, चकर ॾेई सॼे स्कूल जो मोटी आयो। त जॾहिं मोटी आयो त प्रिंसिपल हुन खां पुछियो त ॾे ख़बर टीचर्स जेके हुयूं से पाण में गॉसिप कनि पियूं? चई मैडम मूंखे ख़बर न आहे, छाकाणि त मूं त क्लास में पियो ॾिठो। चई भला ॿिया जेके टीचर्स हुया से क्लास वठण लाइ लवाइनि पिया? चई मैडम अलाए ख़बर न आहे, मूं त पंहिंजी क्लास में पियो ॾिठो। चई भला छोकिरा ॿाहिरि रांदि रूंद घणी कनि पिया? चई मैडम अलाए, मूं त पंहिंजी क्लास में पियो ॾिठो। त प्रिंसिपल मुर्की चयो त पोइ क्लास में ॾिस न, हेॾा हुन छा थो ॾिसी। त बसि असांखे पंहिंजी गिलास में ॾिसणु घुरिजे। असां अॼुकल्ह अलाए छो साम्हूं वारे में रहणु शुरू कयो आहे, असांखे पंहिंजो पाण में रहणु खपे। असां हर ॻाल्हि में चवंदा आहियूं हीअ ईअं छो थो करे, असां कॾहिं गौर कयो आहे असीं ईअं छो था कयूं? ॻाल्हि नंढी आहे पर बेहदि अहम आहे। मौला पाक अव्हांखे ख़ुशियूं ऐं ख़ैरु नसीबु करे। आमीन।